الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وأن احكم بينهم بما أنزل الله ولا تتبع أهواءهم واحذرهم أن يفتنوك عن بعض ما أنزل الله إليك فإن تولوا فاعلم أنما يريد الله أن يصيبهم ببعض ذنوبهم وإن كثيرا من الناس لفاسقون. أفحكم الجاهلية يبغون ومن أحسن من الله حكما لقوم يوقنون. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. الله تبارك وتعالى جا तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे ख़बासतुनि खे बयानु कंदे कंदे हिकु रुश्वत इस्लामीअ जो बयानु फरमायो, जंहिंमें यहूदियुनि मुतालबो कयो हो त असांजे मुताबिक़ जेकॾहिं तव्हां फ़ैसिलो कंदव त पोइ असां त मुस्लमान थींदासीं, पर असांजो असर रुसोख़ आहे पंहिंजे क़ौम जे अंदरि तमामु घणो। असांजे करे असांजे क़ौम जा घणा सारा माण्हू बि मुस्लमान थींदा, पर शर्त इहो आहे त तव्हां फ़ैसिलो असांजे मुताबिक़ ॾियो। हाणे सम्झण जे लाइ सुवाल इहो हो त छा कंहिं माण्हू खे मुस्लमान करण जे आसरे ऐं उमेद ते उन सां उन जहिड़ो थी पवणु शरीयत इजाज़त ॾिए थी, या उन जे रीतुनि ऐं रस्मुनि में हाल फ़िलहाली गॾिजी वञणु जेके उन्हनि जूं रीतूं रस्मूं इस्लाम जे ख़िलाफ़ आहिनि, ऐं उमेद इहा रखिजे त फ़िलहाल उन सां जुड़ी वञूं, उन जहिड़ा थियूं, पोइ आहिस्ते आहिस्ते उनखे इस्लाम ते आणींदासीं, इन जी इजाज़त मिले थी? जवाब न। या छा भला फ़िलहाल पंहिंजे इस्लाम जे फ़ैसिलनि खे हुननि माण्हुनि जे अॻिते हली करे मुस्लमान थियण जे उमेद में इस्लाम जे फ़ैसिलनि खे फेराए करे उन्हनि जे मर्ज़ीअ मुताबिक़ फ़ैसिला ॾिजनि, इहा इजाज़त मिले थी? गुज़िरियल आयत इहे सभु सबक़ सेखारिया त क़तान इजाज़त कान्हे। कोई जेकॾहिं मुस्लमान थिए थो त उहो अल्लाह ताला जे ज़ात ते थोरो कोन्हे। नबी अलैहिस्सलाम जे मथां कलमो पढ़े थो त नबीअ जे मथां इहो थोरो एहसान कोन अथसि, पंहिंजी आख़िरत बणाईंदो, पंहिंजी आख़िरत ठाहींदो। अल्लाह जो हुकुम आहे, जेकॾहिं नथो मुस्लमान थिए त रब जे हुकुम जी मुखालिफ़त थो करे, पंहिंजे जॻह ते रब जे हुकुम जो मुखालिफ़ सॾिबो, मुनकिर सॾिबो, पर इस्लाम कॾहिं बि उन माण्हूअ जे मुस्लमान थियण जे आसरे कमज़ोर कोन कबो, न कि हुन जे रीतुनि रस्मुनि में हुन सां गॾिजी पइबो। छो त माण्हू हिकु दफ़ो हुन सां जुड़ी वियो त शैतान जो सॼो ज़ोर ई इहो आहे त हिननि खे इस्लाम तां फेरायां हटायां। हिकिड़ो दफ़ो रुॻो उन्हनि सां इहा नाफ़रमानीअ जी ऐं बेदीनीअ जी माखीअ वारी लार हिकु दफ़ो रुॻो चखी वञे, सॼो जो सॼो उन्हनि जो थी वेंदो, हू मुस्लमान कोन थींदा। गुज़िरियल आयतुनि जो इहो ख़ुलासो हो, जंहिंजे ताईद में अल्लाह तबारक व तआला इहा आयत नाज़िल फरमाई, 48 नंबर आयत सूरत माइदा जी। हाणे अॼोकी ॿ आयतूं अल्लाह तबारक व तआला इन ई साॻे ई मज़मून खे मज़ीद ताक़ीदी तौर ते बयानु कंदे हुज़ूर सल्लल्लाहु जन सां मुख़ातब थी फरमायो त सुहिणा नबी, आइंदा बि ईअं मज़बूत रहिजो, जीअं तव्हां ही फ़ैसिलो यहूदियुनि जे सोच मुताबिक़ न कयो, इस्लाम ऐं शरीयत जे मुनासिबत सां मज़बूत थी करे तव्हां बीठो, आइंदा बि ईअं ई मज़बूत रहिजो। ख़बर आहे तव्हांखे? वअन इहकुम बैनहुम बिमा अंज़ल अल्लाह, तव्हां फ़ैसिलो हमेशह उन इहा कानून उसूल जे मुताबिक़ कंदा रहिजो जेको कानून उसूल अल्लाह ताला तव्हांखे ॾिनो आहे क़ुरान पाक जे ज़रिए सां। वला तत्तबि अहवाअहुम, इन्हनि जे मर्ज़ीअ ते कॾहिं बि न हलिजो।
वहज़रहुम, छॾे ॾियो इन्हनि खे, अन यफ्तिनूका अन बअदि मा अंज़लल्लाहु इलैक, जेकॾहिं इन्हनि जो आसरो ऐं उमेद रखंदव, इन्हनि सां चंबड़िया रहंदव न, त मतां ई तव्हांखे इस्लामी शरई अहकामनि खां अमल करण खां तव्हांखे सुस्त न करे विझनि, पोइते न करे विझनि, हटाए न विझनि, रोके न विझनि, गुमराह न करे विझनि, भुलाए न विझनि। मतां इन्हनि जे चवण ते हलिया हो, तव्हां इन्हनि जे चवण ते हलंदव हिन आसिरे ते त इहे आस्ते आस्ते असांजा थींदा। न न न न, ऐं यफ्तिनूका अन बअदि मा अंज़लल्लाहु इलैक, तव्हांखे शरई अहकामनि खां न फेराए वञनि। हाणे अल्लाह पंहिंजे महबूब पैगंबर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुखातब थी फरमाए थो त सोना, इन्हनि खे छॾे ॾे, मतां इहे तोखे सुस्त न करे विझनि, दीन इस्लाम जे अहकामनि खां फेराए न विझनि। पैगंबर जे मथां भला केरु महिनत करे उनखे नऊज़ बिल्लाह बेदीन बनाए सघे थो? कतई न। पर अल्लाह ताला पोइ बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ताकीद फरमायो त सोना उन्हनि जे चवण ते न हलिजो, मथां फेराए न वञनि। जॾहिं पैगंबर खे इहा तालीम आहे त पोइ असां उम्मतुनि खे केॾी वॾी ताकीद इहा तालीम आहे त तव्हां वरी कहिड़ा माउ जा पुट थींदा हो जो तव्हां उन्हनि जे रीतियुनि रस्मुनि में, वाणनि हिंदुनि बागड़ियुनि भीलनि गैर मुस्लमान जे त्योहारनि उन्हनि में शरीक थींदव, उन्हनि जे रीतियुनि रस्मुनि राफ़िज़नि जे न्याज़नि फलाणनि इन्हनि सभिनी ग़लति शयुनि में शरीक थींदव ऐं पोइ आसरो रखंदव त इन्हनि सां इन जे करे जुड़ियल हूंदा आहियूं त इहे आस्ते आस्ते असांजा थींदा। कतई तव्हांजा कोन थींदा, तव्हां फिरी उन्हनि जा थी वेंदव। तव्हांखे पंहिंजे दीन इस्लाम खे छॾण में लचक आहे, हुननि खे पंहिंजे बेदीनी खे छॾण में लचक कोन्हे का। तव्हां था सुस्त थियो। इहो सबक़ मिलियो त कतई इजाज़त कान्हे बेदीन माण्हुनि सां उन्हनि जहिड़ो थियण जी। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इन तवल्लऊ, सोना तूं डटके ऐं मज़बूत रह, पको ऐं पुख्तो इस्लामी कानून ते रह। पोइ जे ही तुंहिंजे मथां कलमो पढ़ी मुस्लमान थिया त फबिया, ॾाढो सुठो। फ़इन तवल्लऊ, पर जेके मुंहुं फेराए विया, जेकॾहिं मुंहुं मोड़े विया, फिरी विया, छॾे विया तोखे, फ़अलम अन्नमा युरीदुल्लाहु अन युसीबहुम बिबअदि ज़ुनूबिहिम, पोइ यकीन ॼाणजां त अल्लाह ताला इन्हनि जे ॾोहनि जी सज़ा थो इन्हनि खे ॾियणु चाहे जो इन्हनि खे सही राह नसीब नथो करे। जेकॾहिं तोखे छॾे वञनि त पोइ इहो तासुर वठिजां त अल्लाह ताला इन्हनि जे लाइ चाहे ई नथो हिदायत वारो रस्तो, कुझु ॾोहनि जी सज़ा अल्लाह ताला इन्हनि खे ॾियणु थो चाहे। जंहिंमां हाणे इन लफ़्ज़ मां सम्झ में अचे थो त कोई माण्हू जेकॾहिं सही राह ते नथो अचे न, त हालांकि हुन सां महिनत बि पंहिंजे वस आहार थी आहे, सुधारण जी कोशिशि बि कई वई आहे, पर पोइ बि जेकॾहिं नथो सही राह ते अचे, नथो सम्झे, नथो सुधरे, हिदायत वारो पासो नथो वठे, सदाई गुमराही नाहक ऐं नाइंसाफ़ी वारो पासो थो वठे, बावजूद महिनत, बावजूद तबलीग, बावजूद तालीम, बावजूद सुधारे जे नसीहत जे नथो पासो वठे, त पोइ ईअं न चइबो त हिन नसीहत करण वारनि जी कमी आहे। हा, कंहिं हद ताईं असां पाण ॾे चई सघूं था त असांजी कमी आहे, असां तालीम तरबियत में कमी कई, छो त माहौल जो हलाइणो आहे त पाण खे कसो कबो, ॿिए ते ॾोह न ॾिबो। पर अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिधो सो फरमायो, सोना तुंहिंजे तरबियत जी कमी कान्हे, जो सुभाणे तूं चई वठी त मुंहिंजे तरबियत में कमी हुई, तुंहिंजी तरबियत बि कामिल आहे, तुंहिंजी मोहबत, तुंहिंजो असर, तुंहिंजो अखलाक ऐं तुंहिंजो उन्हनि सां वाइज़ो नसीहत बि कामिल ऐं मुकमल आहे। पोइ बि जेकॾहिं हू नथा सुधरनि, दीन इस्लाम क़बूल नथा कनि, त ईअं सम्झिजो त अल्लाह ताला उन्हनि खे कुझु ॾोहनि जी सज़ा तौर ते ईमान नसीब नथो करे, इहा सज़ा आहे उन्हनि जी। हाणे अॼोके दौर में इहो साॻियो ई मिसाल जेकॾहिं खणी अचूं, मिसाल तौर ते चपे चपे ते वक़्त जा आलिम मौजूदु आहिनि, हर ॻोठ में, हर शहर में आलिम को न को मौजूदु आहे, ऐं उलमा इकराम जा बयान, उलमा इकराम जूं फ़तवाऊं, उलमा इकराम जा मसाइल नेट ते हर जॻह ते आम आहिनि, जेका ॻाल्हि सुवाल थिए थी जवाबु हुनजो मिली थो वञे। उन जे बावजूद बि जंहिं माण्हूअ खे हक़ नज़र न अचे त पोइ ईअं चइबो त अल्लाह ताला इन बंदे खे सज़ा थो ॾियणु चाहे, इन जा के अहिड़ा ॾोह आहिनि, अहिड़ियूं ग़लतियूं आहिनि जंहिंजे सज़ा तौर ते अल्लाह ताला इन खे हक़ खां परे करे छॾियो आहे। हक़ खां परे रहणु इहा ॾोहनि जी सज़ा आहे, जंहिंजे लाइ अल्लाह ताला ॼण त हितां इशारो फरमायो, वइन तवल्लऊ, जेकॾहिं पुठी ॾेई वञनि, छॾे वञनि तोखे, फ़अलम अन्नमा युरीदुल्लाहु अन युसीबहुम बिबअदि ज़ुनूबिहिम, पोइ यकीन ॼाणजो त अल्लाह ताला इरादो ई नथो करे, बल्कि इन्हनि खे
संदन ॾोहनि जी सज़ा तौर ते नाफ़रमान रखणु थो चाहे, बसि भले त इहे अहिड़ा हुजनि ऐं इन हाल में मरनि त क़यामत जे ॾींहं खे जहन्नम जी सज़ा में साड़ियां। पोइ अलाह ताला फरमाए थो न कसीरुम मिनन नासि लफ़ासिक़ून, अक्सरियत माण्हुनि मां फासिक आहिनि, नाफ़रमान आहिनि, अक्सरियत। हाणे हिकिड़ो इशारो त इहो आहे त अक्सरियत यहूदियुनि ऐं नसराननि जी, छो त अलाह ताला गुज़िरियल हिन आयत जे पहिरियनि हिसनि में यहूदियुनि जे ख़बासत खे बयानु कयो आहे ऐं यहूदियुनि जे हरकत खे, यहूदियुनि जे गुमराहीअ वारे पासे खे, यहूदियुनि जे रिश्वत वारे पासे खे बयानु कयो आहे। त पोइ आख़िर में जो फरमायो आहे न कसीरुम मिनन नासि लफ़ासिक़ून, त इन्हनि यहूदियुनि जा अक्सर माण्हू जेके आहिनि उहे नाफ़रमान आहिनि। पर जेकॾहिं जामे अंदाज़ में क़ुर पाक, चूंकि उसूलनि जो किताब आहे, क़ुर पाक पूरी दुनिया जे इंसाननि जे लाइ राह निजात आहे, इन एतबार सां जेकॾहिं पढ़बो त क़ुर पाक न कसीरुम मिनन नासि लफ़ासिक़ून मां सबक़ थो ॾिए त अक्सरियत इंसाननि मां अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमान आहे। रब तबारक व तआला पूरी काइनात जे इंसाननि खे इंसाननि सां गॾु उन जे कुतनि, ॿिलनि, जीतनि, ॼामड़नि, पोखनि, फसलनि सभिनी खे पानी, हवा, गैस, बाहि, बिजली, सिज, चंड, सितारा, रोशनी, गर्मी, सर्दी, सभु शयूं अल्लाह ताला सभिनी जे फ़ाइदे जे लाइ ख़लक़ियूं आहिनि, सभु उन मां फ़ाइदो वठनि था। पर सभु जो सभु वरी पंहिंजे रब जे हुक्म जा ताबेदार न आहिनि, थोरा ताबेदार आहिनि, अक्सरियत नाफ़रमाननि जी आहे। इंसाननि मां त अल्लाह जी फरमाए थो अक्सर नाफ़रमान आहिनि। ऐं इहो हिकिड़ो वॾो ॼण त इंसान जे लाइ तशवीशनाक मसइलो आहे त अल्लाह ताला फरमाए त अक्सरियत मुंहिंजे बाननि जी, अक्सरियत माण्हुनि जी नाफ़रमान आहे। रब तबारक व तआला त बाननि खां ख़ुशि थी करे ईअं चए न त मुंहिंजा बाना, मां रब जा अक्सर बाना फर्मा बरदार आहिनि। पर अफ़सोस असां इंसाननि जी नाअहली, नाफ़रमानी, ज़िद्दियत ऐं मनपसंदी इहा जो आम आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला ईअं थो फरमाए, क़ुर चिटो ऐलान थो करे त अक्सरियत इंसाननि जी फासिक आहे, नाफ़रमान। अल्लाह ताला तव्हां असांखे इन नाफ़रमानियुनि खां बचाए, अल्लाह ताला ताबेदारनि में नसीब फरमाए। पोइ अल्लाह ताला फरमाए थो अफ़ा हुक्मल जाहिलियत यबग़ून, छा इहे यहूदी ऐं नसरानी अञा जाहिलियत वारा फ़ैसिला था तलबनि, अञा चाहिनि था त उहे जाहिलियत वारा फ़ैसिला हिननि खे मिलनि, जॾहिं त क़ुर पाक अची वियो आहे ऐं तौरात, ज़बूर, इंजील इहे आसमानी किताब मनसूख़ थी चुका आहिनि। क़ुर पाक अॻियनि किताबनि जे मसइलनि खे तब्दील करे जदीद अंदाज़ में पेश करे छॾियो आहे, अञा ई चवनि था त उहे जाहिलियत वारा फ़ैसिला थियनि। वमन अहसनु मिनल्लाहि हुक्मन लिक़ौमिन यूक़िनून, यकीन जिन माण्हुनि खे आहे उहे ॿुधाइनि भला त अल्लाह ताला खां सवाइ या अल्लाह ताला खां वधीक केरु आहे हुक्म में वधीक ताक़तवर, अल्लाह ताला खां वधीक फ़ैसिलनि करण में कोई वधीक सुहिणो कोन्हे, कोई बहितर कोन्हे। रब तबारक व तआला जा फ़ैसिला हर तरह सां बहितर आहिनि, इंसान जे फ़ाइदे में, चाहे बज़ाहिर इंसान खे उन में नुक़सान नज़र अचे, सज़ा वधीक नज़र अचे, पर हक़ीक़त जे नज़र सां ॾिसबो त उहे इंसान जे फ़ाइदे जे लाइ आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला इन फ़ैसिलनि में वधीक इंसाननि जे लाइ फ़ाइदो रखियो आहे। हाणे ही ॿ आयतूं ज़ाहिरी तौर ते त ॿुधाइनि थियूं त अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि ॼण त तलक़ीन फरमाई त सुणा आइंदा जे लाइ बि शरई फ़ैसिलनि ते पाबंद रहिजो, इन्हनि यहूदियुनि ऐं नसरानियुनि जो पासो छॾे ॾिजो, ईअं न त इहे तव्हांखे दीन इस्लाम खां थोरो बचाए विझनि, पोइ करे विझनि, ईअं न कजो। ज़ाहिरी नज़र सां ॾिसजे थो त इहा ॻाल्हि आहे। गहरी नज़र सां ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे लाइ हिन में वॾो सबक़ रखियो त तव्हां पंहिंजे दीन इस्लाम ते पाबंद रहो, पोइ माण्हू जेकॾहिं दीन इस्लाम ते नथा अचनि त तव्हां खां हुनजो कोन पुछंदासीं। हा, एतिरो सुवाल ज़रूरु थींदो तव्हां खां त तव्हांखे जेतिरी ख़बर हुई ओतिरो माण्हुनि खे तव्हां ॿुधायो, जेतिरी तव्हांखे ख़बर हुई ओतिरो तव्हां माण्हुनि खे ॾसियो, ॿुधायो। ऐं एतिरो तव्हां खां ज़रूरु पुछंदासीं त तव्हांजे माता, तव्हांजे घर वारा, औलाद, घरवारी, पुट नियाणियूं जेके तव्हांजे माता अथनि उन्हनि खे तव्हां दीन इस्लाम जी तालीम ॾिनी या कोन ॾिनी। पोइ जेतिरी पाण ॾेई सघो पिया ऐं जेतिरी ॾियारे सघो पिया ॿी जॻह तां, दीन इस्लाम जी तालीम तव्हां ॾिनी या कोन ॾिनी, ऐं तव्हां उन्हनि खे निमाज़ जो पाबंद बणाइण जे लाइ तलक़ीन कई या कोन कई। दुनिया जे कमनि में नाराज़ थी करे सख़्तीअ सां मार कुट करे कम वठो था, दीन इस्लाम जा अहकाम मार कुट करे नथा वठो। तॾहिं त रिवाज जे अंदरि ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे तलक़ीन कंदे इहे अल्फाज़ फरमाईंदा हुआ
त निमाज़ पढ़ो, घर वारनि जे मथां सार संभाल जी नज़र तिखी रखो ऐं उन्हनि खे निमाज़ जी तलक़ीन कंदा रहो, उन्हनि जे ज़रूरतुनि खे पूरो कंदा रहो ऐं दड़के तौर ते फरमायूं लठ उन्हनि जे मथां न हटाइजो, लठ उन्हनि जे मथां कहीं बि था हुजो। इन जो मतिलबु इहो कोन्हे त लठ हमेशह बसि लठ हथ में हुजे, थोरी थोरी ॻाल्हि ते लठ जो सटको पियो पए, ईंदी न, बल्कि लठ मतिलबु आहे त इहो दड़को हुजे या लठ हथ में हूंदी। सिंधीअ में चवंदा आहियूं त सबर सोटो हथ में त गॾु उगो ई न करे। घर जे वॾे सरबराह खे दीन इस्लाम जे अहकामनि ते कड़क हूंदो, ईअं सोटो जेकॾहिं हथ में हूंदो त कोई घर जे अंदरि हरू भरू को अड़ागोड़ी न कंदो, नाफ़रमानी न कंदो। सोटो हुजे मतिलबु आहे माण्हू कड़क हुजे। निमाज़ कोई नथो पढ़े त हुन सां सरज़नश ते हिसाब ते छो कोन पढ़ी, पोइ घर में मर्द हुजे औरत हुजे, शरई उज़र खां सवाइ जेको पाक साफ़ आहे जंहिंजे मथां निमाज़ फ़र्ज़ आहे, अब निमाज़ पढ़ो छो कोन पढ़ी, उन खां पुछाणो थिए। इहो मतिलबु लठ जो, इहो पुछाणो जेकॾहिं मर्द छॾे ॾींदो त घर जूं औरतूं ऐं घर जा फ़र्द पुट न्याणियूं पोइ त दिलेर थी वेंदा नाफ़रमानीअ में। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए ॼण त असांखे इहा शइ सेखारे छॾी त घर वारनि जो हिसाब तव्हां खां थींदो। जीअं क़ुर पाक में ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा, पाण खे बि जहन्नम जे बाहि खां बचायो, पंहिंजे घर वारनि खे बि बचायो। पोइ कीअं बचंदा घर वारा, पाण बि पाबंद थियो निमाज़ रोज़े जा, शरीयत जे अहकामनि जा, ऐं घर वारनि खे बि हुनजो पाबंद बनायो, न त सवाल तव्हां खां थींदो। पोइ इन ई एतबार सां अल्लाह तबारक व तआला हर दौर में, जीअं गुज़िरियल आयत में फरमायो लिकुल्लिन जअलना मिनकुम शिरातन व मिनहाजा, हर दौर में जहिड़ो माहौल हो, दुनिया जे अंदरि सहूलियत जो साज़ो सामान जेतिरो मौजूदु हो, शरीयत जे अंदरि ओतिरी सख़्ती बि हुई, वरी ओतिरी नरमी बि हुई। हाणे अॻियनि शरीयतुनि ऐं शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरमियान जेको सन्हो फ़र्क़ु आहे, उन्हनि फ़र्क़नि खे अल्लाह ताला बयान कंदे फरमायो त लिकुल्लिन जअलना मिनकुम शिरातन व मिनहाजा, हर हिकु उम्मत जे लाइ असां उन्हनि जे तबियत, उन्हनि जे माहौल, उन्हनि जे दौर ज़माने जे मुनासिबत सां शरीयत खे ओतिरो नाफ़िज़ कयो। पोइ जहिड़ो जहिड़ो माहौल दुनिया जो मटिजंदो वियो, असां शरीयत जे अहकामनि खे इंसान जे मुनासिबत सां ओहिड़ो तब्दील कंदा वियासीं। हाणे जॾहिं क़ुर पाक अची वियो त क़ुर पाक तौरात, ज़बूर, इंजील जे तमामु तरह अहकामनि खे तब्दील कयो। हा, कुझु अहकाम अहिड़ा आहिनि जेके क़ुर पाक मिन वहन बेआईनी उहे साॻा ई अहकाम ख़ुदि बयानु कया। जीअं चोर जे सज़ा जो बयानु थी चुको त तौरात इंजील में बि हो, ज़ानीअ जे सज़ा जो बयान बि थी चुको त उन्हनि जो इहो साॻियो ई हो। त खोड़ सारा मसाइल अहिड़ा आहिनि जेके क़ुर पाक तौरात, ज़बूर, इंजील वारा ई बयानु कया आहिनि ऐं उन्हनि खे ई महफ़ूज़ रखियो आहे। उन्हनि किताबनि जी इन्हनि अहकामनि जे ज़रिए ॼण त हिफ़ाज़त कई आहे, बाक़ी तमामु तर कुझु अहकामनि खे वरी तब्दील बि करे छॾियो आहे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो ताफ़ा हुकुमल जाहिलियत यबग़ून, अञा पुराणे जाहिलियत वारे दौर जा फ़ैसिला था घुरनि। ईअं कोन थींदो, असां फ़ैसिलो करे छॾियो आहे न, बसि हाणे हिननि खे उहो ई क़बूल करिणो पवंदो। माना क़ुर पाक जे फ़ैसिले खां पोइ तौरात, ज़बूर, इंजील इहे सभु जो सभु मनसूख़ आहिनि। क़ुर अची वियो, उहे मञिबा त किताब सचा हा, पर अमल क़ुर पाक जे अहकामनि मुताबिक़ कबो। ऐं इहा ॻाल्हि सभु जो सभु लिक़ौमी यूक़िनून, यकीन करण वारनि जे लाइ आहे। जंहिंजो यकीन क़ुर पाक ते कोन्हे उनजो को दीन ई कोन्हे। यकीन कोन्हे त क़ुर हुनजे लाइ अहकामनि ऐं फ़ैसिलनि खे हुनजे लाइ नाफ़िज़ ॼण त कोन थो करे। यकीन वारनि जे लाइ आहे, तॾहिं त अल्लाह ताला क़ुर पाक जे मथां यकीन करण वारनि माननि खे पहिरियां फरमाईंदो ज़ालिकल किताबु ला रैब फीह, पहिरियां फरमायो आहे ज़ालिकल किताबु ला रैब फीह, हिन किताब में कंहिं बि क़िस्म जो शक कोन्हे। हुदल लिल मुत्तक़ीन, क़ुर परहेज़गारनि जे लाइ हिदायत आहे। अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, वरी वल्लज़ीना युमिनून बिमा उनज़िला इलैका व मा उनज़िला मिन क़ब्लिका व बिल आख़िरति हुम यूक़िनून। ये सभु जो सभु ॻाल्हियूं यकीन वारनि जे लाइ, जंहिंजो यकीन पको हुजे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह पाक तव्हां असांजे यकीन खे मज़बूत ऐं पुख़्तो रखे। अल्लाह तबारक व तआला फ़ासिक़नि फाजिरनि खां बचाए, ताबेदारनि बाननि मां बनाए ऐं कयल कमनि कोताहिनि खे नाफ़रमाननि खे माफ़ फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना